नाज़रीन, मीरपुर बठोरो के पीपल्स स्कूल में सालियाने इम्तिहान जो रिज़ल्ट आउट करण वारी तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले से वीडियो लिंक से मौजूद है इंतजार खटरी जी। इंतजार जी तो असां पीपल्स स्कूल मीरपुर बठोरो में मौजूद आहियूं। असां हिते जेके वालदेन आया आहिनि, जेके शागिर्द आहिनि ऐं जेके शागिर्दियाणियूं आहिनि, जेके उस्ताद आहिनि ऐं जेको हिते स्कूल जो प्रिंसिपल आहे, स्कूल जो कहिड़ो माहौल आहे, उन हवाले सां असां हिते जेके ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको आहे सो पढ़ाई कीअं हली रही आहे, त अचो त पाण उन खां वीचार वठूं त उनजो वधीक छा चवणु आहे। स्पेशली सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं RDF जो जिन जो गॾियल मंशूर आहे त सिंध जे कुंड कुड़श में फ्री ऐं क्वालिटी वारी एजुकेशन खे प्रोमोट करणो आहे। उन जी असीं हिकु कड़ी आहियूं उन अज़म खे अॻिते वधाइण जी, जंहिंमें असीं कोशिशि कयूं पिया त पीपल्स स्कूल मीरपुर बठोरो में हिकु तालीमी निज़ाम खे बहितर ऐं हिकु लर्निंग इन्वायरमेंट क्रिएट करे सघूं। असीं ख़ुशि आहियूं त असां मीरपुर बठोरो में हिकिड़ो मयारी ऐं इंतहाई सुठो तइलीमी इदारो खोलियो आहे। हिननि जी एजुकेशन एट प्रेज़ेंट 9वीं क्लास ताईं आहे ऐं ईंदे साल इंशाल्लाह 10वीं ताईं पूरी थी वेंदी। तमामु बहितरीनु टीम आहे, रिसर्च ओरिएंटेड टीम आहे हिननि जी। RDF जी रिसर्च डेवलपमेंट एंड फाउंडेशन इदारो आहे जेको हिननि खे हलाए थो। असांजी स्कूल तमामु बहितरीनु आहे ऐं असांजा उस्ताद बि तमामु बहितरीनु आहिनि। वो असां ते तमामु घणी महिनत करे रहिया आहिनि ऐं असां बि हिन स्कूल ते तमामु घणी महिनत करे रहिया आहियूं। असांजा उस्ताद असांखे इलाही कुझु सेखारे रहिया आहिनि, डिसिप्लिन, अदब, अखलाक़ियात वग़ैरह। असांजो स्कूल तमामु बहितरीनु आहे। असांजे उस्तादनि जे बारे में असांजा उस्ताद असांजे इज़त एतिराम ऐं सुठो ॻाल्हाइणु सेखारीनि था। पढ़ाई जे मामले में फ़िरका पे ॿियूं सभु सुठो सेखारीनि था। असां ॿारनि जी रिज़ल्ट टीचर्स पेरेंट्स जे अॻियां रखी आहे त तव्हांजे स्टूडेंट्स में कहिड़ी इम्प्रूवमेंट आई आहे, असां ॿारनि ते केतिरी महिनत कई आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके पेरेंट्स अचनि पिया उहे पंहिंजे ॿारनि जी रिज़ल्ट ॾिसी करे ॾाढा मुतमइन थिया आहिनि, छो जो उन्हनि खे लॻो आहे त टीचर्स हिते इलाही ॿारनि ते महिनत करे रहिया आहिनि। हीअ स्कूल तमामु सुठो आहे, हिते इलाही सुठी बहितरीनु तालीम आहे, सुठा उस्ताद आहिनि ऐं हिते इलाही सुठो माहौल आहे। असांखे सुठी तालीम ॾिनो आहे ऐं हिते इलाही सुठा माण्हू आहिनि, सुठा उस्ताद आहिनि। असांखे गुज़ारिश आहे असां हमेशह हिन स्कूल में हूंदासीं। असांजा ॿार जॾहिं स्कूल पुॼनि था उहे ईअं महसूसु कनि था ॼण को असीं यूनिवर्सिटी पहुची वियासीं। असां सिंध हुकूमत खां मुतालबो कंदासीं सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में अहिड़ा स्कूल क़ाइमु करे ग़रीब मिसकिन शागिर्दनि खे रिलीफ ॾिनो वञे। असां तक़रीबन 5-6 साल खां पहिरीं ॿियनि प्राइवेट स्कूलनि में बच्चा पढ़ाईंदा रहियासीं, फ़ियूं वग़ैरह बि भरींदा रहियासीं, पर ओतिरो लाभ न मिलियो जेको हिन पीपल्स स्कूल में माशाअल्लाह सुठी मोट मिली आहे। जीअं त तव्हां पीपल्स स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, वालदेन ऐं प्रिंसिपल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुन जो चवणु आहे त जेको स्कूल आहे हुन में तमामु बहितरीनु पढ़ाई हली रही आहे। हिते जो जेको माहौल आहे उहो तमामु बहितरीनु आहे। असां अञा बि इहा उमेद था रखूं त हिन स्कूल में वधीक जेको आहे सो हिते सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। कैमरामैन अमर खटी सां गॾु इंतज़ार खटी, आवाज़ न्यूज़, मीरपुर बठोरो।